कराची में एंटी नारकोटिक्स फोर्स मंशियात स्मगलिंग की कोशिश नाकाम बणाई दे बिन जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो। ANF जे तर्जमान मूजिब टीम के गुझो इतला मिलियो त नए साल के जश्न के सिलसिले में बर्गर पार्टन लाए तैयार कयल मंशियात रावलपिंडी खां कराची बस जरिए स्मगल कई पई वने। इतला ते दायो बस टर्मिनल रावलपिंडी ते मुसलसल निगरानी शुरू कई वई। तर्जुमान मूजिब बस टर्मिनल तां एक शकी ऐं एक औरत मुसाफ़िर के हिरासत में वरतो वियो। रावलपिंडी खां कराची वेंदड़ बस की तलाशी वरती वई। औरत मुसाफ़िर जे बेग मां करोड़े रुपयनि की मालियत जो 4 किलो 368 ग्राम चर्स हथ कयो वियो। मंशियात प्लास्टिक खाधे जी पैकिंग बॉक्स में लिकाई वई हुई। तर्जुमान चयो त इतला आहिनि त ही मंशियात कराची जे कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में शागिर्दनि खे फराहम करणी हुई। गिरफ्तार जवाबदार रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में पार्टी ड्रग्स जी विर्छ में मुलविस ग्रुप जो अहम मेंबर ऐं ऑर्गेनाइज़र आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे।